अल्लाह ताला फरमाए त रमज़ान जा रोज़ा जेके आहिनि त उहो तव्हांजे मथां असां फ़र्ज़ु कया आहिनि। ऐं अहिड़ी तरह तव्हांखे इहो वहम गुमान न हुजे मथां तव्हां चओ त अल्लाह ताला सिर्फ़ु जेको असांजे मथां जेको रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि। अल्लाह ताला फरमाए तव्हां खां पहिरियां बि जेके उम्मतूं गुज़रियूं आदम अलैहिस्सलाम खां वठी करे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेको इंसानियत जो समंदर आहे उहा सभिनी जे मथां असां रोज़ा फ़र्ज़ु कयासीं, सिर्फ़ु तव्हांजे मथां न आहिनि। पोइ हाणे इन रोज़नि में अल्लाह ताला फ़र्ज़ु कयो त भला इन रोज़नि जी का वजूहात हूंदी। पोइ मक़सदु त रोज़नि जो आहे न जो अल्लाह ताला इंसान जे मथां रोज़ा जेको आहे फ़र्ज़ु कया आहिनि, जो इंसान पाणी जे बि क़रीब नथो वञे, अहिड़ी तरह खाधे बि जेको क़रीब नथो वञे, ऐं न ई जेको आहे घरवारी क़रीब थो वञे। अल्लाह ताला फरमाए त इन जे करे जेको आहे तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि लअल्लकुम तत्तकून, तव्हां मुतक़ी थियो। इन जे करे तव्हांजे मथां रोज़ा जेको असां फ़र्ज़ु कया आहिनि। जॾहिं इंसान पाणी बि न पीए, अहिड़ी तरह खाधो बि न खाए, त इंसान जे जिस्म जे अंदरि कमज़ोरी ईंदी। हाणे जॾहिं कमज़ोरी आई त पहिरियों त इंसान खे जॾहिं खाधो पीतो हूंदो आहे, जिस्म में ताक़त हूंदी आहे, गुनाह तकड़ में थी वेंदो आहे। पर हाणे जिस्म में जॾहिं ताक़त आहे ई न, त रोज़ो जेको आहे तव्हांखे मुतक़ी बणाए पियो। ज़ाहिरी तौर में रोज़ो जेको आहे असांखे ॾुखियो लॻे थो, पाणी खां परे रहणो पए थो, अहिड़ी तरह जेको आहे खाधे खां परे रहणो पए थो, ऐं सॼो ॾींहुं जेको आहे ख़ामोशी इख़्तियार करणी पए थी। त ज़ाहिरी तौर में त जेकी मुशक़त आहे, पर इन मुशक़त में जेको आहे इंसान जेको आहे मुतक़ी थींदो आहे। इन मुशक़त में इंसान जेको मुतक़ी थींदो आहे त अल्लाह ताला फरमायो इहो जेको रोज़ा तव्हांजे मथां फ़र्ज़ु कया आहिनि, इहे जेको आहे तव्हांखे मुतक़ी बणाइनि था।